लंगर। सुन भूपाल भरत व्यवहार, सुन भूपाल भरत व्यवहार, सोन सुगंध सुधा ससिसा, सोन सुगंध सुधा ससिसा, सुन भूपाल भरत व्यवहार, मोदे सजल नयन कुल कीर्तन, मोदे सजल नयन कुल कीर्तन, सुजस सराहन लगे मुदित मन, सुजस सराहन लगे मुदित मन, सुन भूपाल भरत व्यवहार, सोन सुगंध सुधा ससिसा, सुन भूपाल भरत बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु पितृमोक्ष उमास आहे। सभिनीनि पंहिंजे पितरनि खे मोकिलायो हूंदो ऐं तंहिंखां पोइ असां हिते गॾु थिया आहियूं हिन कथा में, हिन सत्संग में। उन्हनि जे पितरनि जो मोक्ष थी वेंदो आहे जंहिंजे कुटुंब जो सदस्य भॻवान जी कथा में वेंदो आहे। पितर ख़ुशि थींदा आहिनि कि मुंहिंजे वंश में, मुंहिंजे परिवार जा माण्हू भॻवान जी कथा सां प्रीत कनि था। त तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन कथा में। सावधान थी करे ॿुधिजो। सावधान सुन सुमुखी सुलोचनी। तव्हां बि त सुमुखी आहियो, सुलोचनी आहियो। राजा जनक सुनैना खे पियो थो चए, सावधान थी करे ॿुध। छा ॿुध? भरत जी कथा। प्रसंग, पूर्व प्रसंग त इहो आहे कि सुनैना कौशल्या सां मिली करे आई आहे, सेणनि सां परचाणी ॾेई आई हुई। पोइ अची करे राजा जनक खे उहो हाल अहिवाल ॾिनई
पोइ ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में ॿुधाईंसि कि कौशल्या जो भरत सां ॾाढो प्रेम आहे। भरत खे जनम त ॾिनो आहे कैकई आहे, पर ॼणियो आहे कैकई आहे, पर ॼातो आहे कौशल्या, सुञातो आहे कौशल्या। तॾहिं कौशल्या खे राम खां वधीक भरत जी चिंता आहे। इहो असां ॿुधी चुका आहियूं। उहो सॼो ॿुधाएसि थी पंहिंजे घोट खे। पोइ इहो ॿुधी करे राजा जनक भरत जो व्यवहार यादि करे पुलकित थी वियो, प्रेम सां भरिजी वियो ऐं पंहिंजी ज़ाल खे चएसि थो कि भरत जो व्यवहार आहे ई अहिड़ो, सोन में सुगंध ऐं चंद्रमा में अमृत। पुलकित थी करे राजा जनक पंहिंजी पत्नीअ खे भरत जी कथा थो ॿुधाए, पर कथा खां पहिरीं उनखे सावधान थियण लाइ थो चए। श्रोता खे सावधान कंदो आहे वक्ता। सावधानीअ जो अर्थ आहे मन चित्त बुद्धीअ खे एकाग्र करे कथा ॿुधणु। हिते श्रोता जे लाइ इहो अखर आयो अथव सावधान। त अगरि सावधान अखर जा 4 ई अखर खणजनि, इहो बि थींदो आहे हर शब्द जा अलॻि अलॻि अखर खणी उन जो अर्थ निकिरंदो आहे परिस्थिति अनुसार। त हिते श्रोता जे लाइ सावधान अखर आयो आहे। त न सावधान अखर जा, सावधान शब्द जा 4 ई अखर खणजनि त उन जा अर्थ निकिरनि था, उहे श्रोता ते लागू था थियनि। सा माने सावधानीअ जो, सा माने सरलता, सा माने सामान्य थी करे कथा ॿुधो। श्रोता जे लाइ इहो निर्देश आहे, सामान्य थी करे, विशिष्ट थी करे न। विशिष्ट थी करे कथा ॿुधंदा न, आनंद कोन ईंदव। तव्हां त सामान्य थी विया आहियो धीरे धीरे, ऐं इन में केतिरी महिनत लॻी आहे ऐं केॾो समय लॻो आहे तव्हांखे माण्हू ठाहिण में। सामान्य न त हींअर तक स्थिति हिते पहुची वई आहे, माण्हू सत्संग में वञे थो, सिंधी माण्हू त सामान्य श्रोता थी करे कोन पियो थो वञे। हुनखे इहा चाहना कान्हे कि मां सामान्य थी करे, हिकु सामान्य थी ऐं सामान्य त आहियूं ई न, पर जेका नकली विशिष्टता माण्हूअ ठाहे छॾी आहे कि मां विशेष आहियां, मां जंहिं सत्संग में वेंदी आहियां उते मुंहिंजो स्थान ॿियनि खां अलॻि आहे, उते थींदो बि आहे ॾाढा आनंद। मां त हुन सां ॻाल्हायां पियो कमला सां कि इन्हनि पंथनि में, जलेबी ग्रुपनि में सभई नियम ग़रीबनि जे लाइ आहिनि, ग़रीबनि जे लाइ, अमीर जे लाइ कोई नियम न। अमीर माण्हू वञे त उनखे विशिष्ट स्थान बि मिलंदो ऐं उनखे कॾहिं टोकियो न वेंदो, उनखे उनजी काई ग़लती न निकिरंदी, ग़लती सभु ग़रीब जी निकिरंदी। विशिष्ट माण्हू आहे कोन, पर उनखे ठाहियो वियो आहे सत्संगनि में। पहिरीं शर्त इहा ई आहे, सावधानी अखर जो अर्थ आहे पहिरियों सामान्य। माण्हूअ खे घुरिजे सामान्य श्रोता थी करे कथा ॿुधणु वञे, पोइ ॾिसो केॾो आनंद थो अचे। सामान्य न बचियो आहे न श्रोता, इन करे उहो परेशान रहंदो आहे सत्संग में बि, सत्संग खां पोइ बि ऐं पहिरीं बि। त श्रोता जे लाइ इहो नियम आहे, उहो सामान्य थी करे रहे, जीअं ॿार हूंदा आहिनि, सरल सहज। ॿार खे केॾो आनंद ईंदो आहे कहाणी ॿुधण में, कथा ॿुधण में।
विशिष्ट माण्हूअ खे थोरी ईंदो आहे। त पहिरियों सा जो अर्थ आहे सामान्य थी करे, सरल थी करे, सहज थी करे असां श्रोता थियूं, कथा ॿुधूं। वह जो अर्थ आहे वस्तु विवेक खे पकड़ियूं, जेको सब्जेक्ट हले थो, जे सब्जेक्ट खे पुष्ट करण जे लाइ दृष्टांत था ॾिना वञनि, हितां हुतां जूं ॻाल्हियूं थियूं कयूं वञनि। इहो ध्यानु ॾिनो अथव न कि हितां हुतां जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि हितां व्यास गद्दीअ तां, त मक़सदु उहो कान्हे। मक़सदु आहे जेको विषय हले पियो थो उनखे पको करणु। श्रोता खे घुरिजे कि उन विषय खे छॾे न, वस्तु विषय जेको हली रहियो आहे उहो यादि रहे उनखे। उहो दृष्टांत त आहे ई, उनजो आनंद वठे। कॾहिं चुटकुलो, कॾहिं गानो ॻाईंदा आहियूं, कॾहिं जलेबियुनि जो ज़िक्र, कॾहिं कंहिंजो, कॾहिं कंहिं पर्सनल जो नालो खणंदा आहियूं, त उन में न घुसी वञिजो। श्रोता खे घुरिजे उन में न घुसी वञे। मां इहो ॾिठो आहे कि मां केवल मिसाल ॾियण जे लाइ कंहिंखे खणी अचां न, त माण्हू बसि उन जे सॼे ख़ानदान में ताईं पहुची वेंदो कि हा तव्हां सही था चओ, हूअ त आहे ई अहिड़ी, हूअ त जलेबी आहे, उनजी निणान, उनजी ॾेराणी, भाॼाई सभिनि खे सुञाणा मां। अरे मां इहो कॾहिं चयो कि उनजी निणान, ॾेराणी, भाॼाईअ खे खणी अच तूं? मां त हिते ॿियो विषय खणी वेठो आहियां, उन खे पकड़। त सावधान जो अर्थ अथव विषय न छॾिजो, वस्तु विषय जंहिंखे पको करण जे लाइ असां गानो बि था ॻायूं या चुटकुलो था ॿुधायूं या कंहिंजी मिसाल था ॾियूं, उन विषय खे पकड़े श्रोता, ना कि हुननि में घुसी वञे पर्सनली। एतिरो सम्झ में अची वञेव न त तव्हां निंदा ऐं निदान जो भेद सम्झी वञो। मां निदान कंदो आहियां, निंदा न। तव्हां शायदि उनखे निंदा सम्झी तव्हां बि शुरू थी वेंदा आहियो निंदा करणु। निदान डॉक्टर छा कंदो आहे? निदान कंदो आहे। डॉक्टर वटि मरीज़ वञे त छा कंदो आहे? बीमारीअ जो इलाज कंदो आहे, निदान कंदो आहे। निंदा थोरी कंदो कि छो ध्यानु न ॾिनव, बीमार थी विया आहियो, ईअं कोन कंदो, निदान कंदो। हिते निदान हलंदो आहे। श्रोता अगरि सावधान न हुजे त उनखे निंदा सम्झी सघे थो, पोइ उन में घुसी वञी सघे थो पर्सनली। त सावधान जो अर्थ आहे वस्तु विषय खे पकड़े। सावधान जो ॿियो अखर व, वस्तु विषय। ऐं वह जो ॿियो अर्थ इहो थी सघे थो कि वर्षा जेका थिए थी कथा जी, उन में भिॼे, चिकनो घड़ो न ठहे। चिकनो घड़ो सम्झंदा आहियो? उल्टो घड़ो, केतिरो बि उन मथां पाणी हार, सॼो हेठि वहंदो वेंदो, उनखे उल्टो घड़ो, चिकनो घड़ो चइबो आहे। वर्षा थिए त उनखे ग्रहण कयूं, कथा जी वर्षा खे। इहो अर्थ व अखर जो। साव धा, धा जो अर्थ आहे धारणा, धैर्य। धैर्य ॾाढो खपंदो आहे कथा में। फड़ जो कमु कान्हे कथा में, जल्दबाज़ीअ जो कमु कान्हे। साल बि लॻी वेंदा आहिनि, साल लॻी वेंदा आहिनि कंहिं हिकु ॻाल्हि खे बि सम्झण में। ओतिरो धैर्य खपे, तकड़ न। ही कोई हू कान्हे, दरबार कोन लॻंदो आहे कि तव्हांजी अर्ज़ी लॻे ऐं अॼु ई उपाय मिली वञेव ऐं निपटारो थी वञे। ही त कथा आहे। हुननि खे हेॾा साल लॻा त असांखे ॿुधण में बि टाइम लॻाइणु खपे। त धैर्य, ध अखर जो अर्थ धैर्य ऐं न अखर निवड़त, नम्रता। श्रोता खे नम्र रहणु खपे, अहंकार में न। हेॾा सोनकाद का 88,000 ऋषि नम्रता सां कथा ॿुधंदा हुआ।
इहो शौक़ु तॾहिं कोन हो कि माण्हू हिक हिक खे वञी ॿुधाए कि मां सत्संग मां थी आई आहियां, सत्संग मां थी आई आहियां। इहो अॼुकल्ह हलंदो आहे, सत्संग से होके आई हूँ, ऊंचे सत्संग से। घर अहिड़ो परेशान कंदा आहिनि वञी, जो घर वारा चवंदा आहिनि कि असां सत्संग में नथा वञूं त छा असां पापी आहियूं छा? असांजी ससु घर अचे थी त हाणे असां सभिनि खे धोई थी छॾे कि सत्संग मां थी आई आहियां, सत्संग मां थी आई आहियां। नम्रता वधे तॾहिं सम्झिबो सत्संग ॿुधी आया आहियूं असां, नम्रता वधे। त श्रोता खे नम्र रहणु खपे, श्रोता खे सरल सहज सामान्य रहणु खपे, श्रोता खे धैर्य रखणु खपे ऐं वस्तु विषय खे पकड़े रहणु खपे। उनखे चइबो आहे सावधान श्रोता। त हिते राजा जनक सुनैना खे चए थो, हे सुमुखी तूं सावधान थी करे कथा ॿुध, सावधान सुन सुमुखी सुलोचनी। भरत कथा भव भव बंध विमोचनी। ये भरत जी कथा छा आहे? भव बंध विमोचनी। हे संसार जेको आहे भव, जेको बंधन आहे, उनखे विमोचित करण वारी। विमोचन जो ॿियो अर्थ तव्हां ॿुधो हूंदो, उद्घाटन। कंहिं शइ जो विमोचन कबो आहे न, कंहिं किताब जो पुस्तक जो विमोचन कीअं थींदो आहे? पैक हूंदो आहे, पोइ उनखे खोले करे विमोचन कबो आहे न। ठीक इहो अर्थ थी सघे थो, हीउ जेको संसार आहे, हीउ भाव आहे न, इहो बंद किताब आहे। संत जेको थींदो आहे उहो हिन बंद किताब जो विमोचन कंदो आहे, माना खोलींदो आहे। हीउ संसार भव आहे, बंधनकारी आहे। हिकु जंहिंखे गुरु नानक चयो आहे कूड़ जो पर्दो, हिकु कूड़ जो पर्दो ओढ़ियल आहे, कूड़े तुटे पाल, कूड़ जो पर्दो आवरण चढ़ियल आहे हिन संसार में। उहो पर्दो टुटणु खपे। संत छा कंदो आहे? उन पर्दे खे तोड़ींदो आहे। कंहिंजे लाइ? जेको उन संत जे शरण में हूंदो आहे, पंहिंजे आश्रित जे साम्हूं उन आश्रित खे अहिड़ी दृष्टि ॾींदो आहे जो कूड़े संसार जो पर्दो तोड़े करे उहो गुरु संत विमोचन कंदो आहे। विमोचन जो अर्थ आहे कि कुझु शइ बंदि हुई, उनखे खोलियोसीं। त संसार जेको पैक आहे, इनखे खोले करे संत ॾेखारे छॾींदो आहे कि संसार कहिड़ो आहे, वास्तव में कहिड़ो आहे। हीअ कथा कहिड़ी आहे? भव बंध विमोचनी। हीउ बंधन वारो जेको संसार आहे न, इन जो विमोचन करण वारी आहे हीअ कथा। अहिड़ी कथा खे सावधान थी करे ॿुध। हिन प्रसंग में मूंखे हिकु ॻाल्हि ॾाढी महत्वपूर्ण थी लॻे कि ॿ पति पत्नी एकांत जे समय में पर्सनल वेठा आहिनि पंहिंजे रूम में, ओॾी महिल हिकु सचे माण्हूअ जी सची तारीफ़ पिया था कनि। इहा सामान्य ॻाल्हि कान्हे। छा अॼु ईअं नज़र ईंदो आहे? छा पॉसिबल आहे छा कि ॿ ॼणा कंहिं सचे माण्हूअ जी सची तारीफ़ कनि? मुश्किल अथव। ॿ ॼणा, चाहे पति पत्नी या ॿ मित्र या ॿ साहेड़ियूं या माउ धीअ, कोई बि ॿ ॼणा वेठा आहिनि एकांत में, टियों कोई ॾिसण वारो कान्हे, ऐं ओॾी महिल के सचे माण्हूअ जी सची तारीफ़ कनि, इहो ॾाढो दुर्लभ अथव। असांखे सिखणु खपे। दुर्लभ छो आहे ख़बर अथव? छो त अॼु जे माण्हूअ खे ॿिए जी तारीफ़ में दिलचस्पी कान्हे।
ईअं आहे या कान्हे? हर कंहिंखे दिलचस्पी आहे पंहिंजी तारीफ़ ॿुधण में ऐं करण में, ख़ुदि ई करण में, ऐं ख़ासि कर एकांत में, अकेले में हुजनि त मज़ा लाइ कंहिंजी तारीफ़ कनि ॿ ॼणा, मुश्किल आहे। कंहिंखे बि इंट्रस्ट दिलचस्पी कान्हे। हा, कूड़ी तारीफ़ ॿिए जी करे सघनि था, पर छाजे करे? स्वार्थ जे करे। कंहिं कई पंथ में जुड़ियल हुजनि ॿ ॼणियूं, पोइ त कंदियूं कि आज बाबा जी के चेहरे पे कितना तेज था ना, आज दोनों सेवा करने गए, कितना आनंद आया ना, सत्संग सुन के आनंद आ गया। या कूड़ी तारीफ़ है। सच्ची तारीफ़ ॾाढी दुर्लभ थी वई आहे। ऐं हाणे वधीक ई कुझु थी वियो आहे। न त अॻे माण्हू निष्पक्षता सां कंहिं में गुण ॾिसंदा हुआ त तारीफ़ कंदा हुआ। एतिरो बकुल कोन हो कि मूंखे छा मिलंदो हुन सां, एतिरो कोन सोचींदो हो माण्हू। हाणे त पहिरीं इहो सोचींदो कि भाड़ में वञी मूंखे छा मिलंदो, कंहिं में गुण आहिनि त हुजनि वञी, ऐं छाजा गुण अथसि। पहिरीं त ईर्ष्या प्रगट थी वेंदी आहे अॼु जे समय में। कोई कंहिंजी रुगो तारीफ़ करे, सची तारीफ़ करे त ईर्ष्या निकिरंदी आहे पहिरीं त। हिकदमि माण्हू ॼण तयारु वेठो आहे पंहिंजे बचाव लाइ ऐं ॿिए खे किराइण जे लाइ। तव्हां कंहिंजी तारीफ़ कयो कंहिंजे अॻियां, हिकदमि बचाव में चवंदव न छाजो गुण आहिनि हुन में, कोई गुण कान्हनि। चओसि अच्छा तूं त ॾाढी सुठी आहीं, चवंदव हा 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 कृपा आहे, गुरू ने सभु कर दिया। पंहिंजी कूड़ी तारीफ़ ॿुधणु माण्हूअ खे स्वीकार आहे, ऐं ॿिए जी सची तारीफ़ ॿुधण में उनखे एक्सेप्ट कान्हे, बर्दाश्त कान्हे माण्हूअ खे। ईअं आहे या कान्हे? त इन जो हाणे मां तव्हांखे दुष्परिणाम बि ॿुधायांव। जॾहिं माण्हू सचे माण्हूअ जे गुणनि खे ॾिसणु छॾे ॾींदो आहे ऐं सिर्फ़ु पंहिंजी चिंता कंदो आहे, त उन चकर में छा कंदो आहे, हू पाण खां बि घटि वारा ॻोल्हींदो आहे गुणनि में, कि जेके मूंखां बि चटर हुजनि सफ़ा, उन्हनि जो ज़िक्र करे ऐं मां हाईलाइट थियां। ऐं जेके सुठा सुठा हीरा अनमोल रतन आहिनि हिन धरतीअ जा, उन्हनि खे इग्नोर कंदो न माण्हू, ऐं कंहिंखे ॻोल्हींदो जेके घटि वारा आहिनि। इन सां वॾो नुक़सानु इहो थींदो कि माण्हू गुण ग्राही न थी करे अवगुण ग्राही थी वेंदो। उनजो माण्हू जो स्टैंडर्ड कहिड़ो वञी बचंदो, जेको ॾिसंदो ई अहिड़ा माण्हू लो कैटेगरीअ जा, छुटपुट छोटा छोटा। त सोचो न, नुक़सानु माण्हू पंहिंजो थो करे। सुठा ऊंचा माण्हू न ॾिसी करे, भरत जहिड़ा उहे न ॾिसी करे, उहे थो ॾिसे जेके हिन खां बि घटि वारा आहिनि। त इन सां हिन जो ई नुक़सानु आहे, हिन जी ॿुद्धि ओड़ी थी वेंदी, वीचार ओड़ा थी वेंदा, मानसिकता ओड़ी थी वेंदी, ख़ुदि किरी पवंदो। ऐं इहे थिए पियो थो। अॼु जे माण्हूअ जा केॾा नुक़सान थिया आहिनि उनखे ख़बर कोन पई आहे। छो त माण्हूअ सुठनि ऊचनि आदर्श माण्हुनि खे ॾिसणु छॾे ॾिनो आहे, केवल साड़ जे करे कि मां छो ॾिसां, मां कंहिंजा गुण छो ॾिसां, मां थोरी हुन सां हाईलाइट थींदसि। मां उनखे ॾिसंदसि जेको भली मूंखां घटि हुजे, पर मां हाईलाइट थियां। उन सां इहो नुक़सानु थियो, माण्हूअ जे जीवन मां सत्य निकिरी वियो, माण्हूअ जे जीवन मां संतोष निकिरी वियो, माण्हूअ जे जीवन मां सहजता निकिरी वई, माण्हूअ जे जीवन मां सद्गुण निकिरी विया, ऐं सारा थियण जी जेका उनखे चाहना आहे उहा बि निकिरी वई। अहिड़े माण्हूअ जी कोई पोइ सहारा बि कोन कंदो अथव। पोइ पहिरीं त कंदसि, जेको माण्हू इहे हरकतूं कंदो आहे न, सुठनि जी साराहना न करे, उन्हनि जी साराहना करे जंहिंसां हिन जी थोरी साराहना थी वञे, त अहिड़नि जी ओॾीमहिल शायदि थी वेंदी आहे तात्कालिक लाभ।
पर दूरदृष्टि उनजो जेको परिणाम निकिरंदो आहे न, उहो परिणाम में उनजी उहा सहाराना बि ख़तमु थी वेंदी आहे, जंहिंजे करे पियो माण्हू। अॼु माण्हू खे तात्कालिक लाभ खपे, तत्काल, ओॾी महिल, सराहना भी बस ओॾी महिल खपे। मैं कैसी लग रही हूँ, सेल्फी कढी करे देखो मैं कैसी लग रही हूँ, तात्कालिक थोड़ी तारीफ़ थी वई, बस ॿियो परिणाम न सोचई। जॾहिं ॿुढी थी वेंदी पोइ केरु लाइक कंदो उनखे, छो त हीअ त 4 दिन की चांदनी आहे। पर अगरि इन जे बजाए सुठनि माण्हुनि जो संग कयो हुजई या सुठनि मां गुण ग्रहण कया हुजई या, त ॿुढे थियण खां पोइ बि उन्हनि गुणनि जी ख़ुशबू बरक़रार रहे हा। पर एतिरो माण्हू सोचे नथो, दूर ताईं नथो सोचे, तात्कालिक उनखे हाईलाइट थियणो आहे, सस्ती लोकप्रियता, जल्दी हाईलाइट थियणो आहे, भली कीअं बि थिए, माफ़ कजो, भली कपिड़ा अधु पाए करे बि हाईलाइट थिए त हाईलाइट थियण लाइ तयारु आहे माण्हू। इहा सस्ती न माण्हूअ खे थी छा वियो आहे। -1 देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। सूरज न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा, कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा, नाच रहा नर होकर नंगा, छल और कपट के हाथों अपना बेच रहा ईमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। राम के भक्त रहीम के बंदे, रचते आज फरेब के फंदे, कितने ये मक्कार ये अंधे, देख लिए इनके भी धंधे, इन्हीं की काली करतूतों से हुआ ये मुल्क मसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। तो माण्हूअ खे थी छा वियो आहे, मां सोचींदो आहियां अकेले में, पर माण्हू कोन पिया था सोचनि। हर को भॼे डुक पियो थो करे कि कीअं बि सस्ती तारीफ़ मिली वञे, टेम्परेरी मिले, झूठा ही सही, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, पल भर के लिए कोई तारीफ़ कर ले, झूठी ही सही। तव्हां सोचो अॻे ईअं हो कि अगरि कंहिंखे पतो पए कि उनजी तारीफ़ जेको साम्हूं वारो करे पियो उहा कूड़ी हुई त हिकदमि माण्हू हू थी वेंदो हो, मन टुटी पवंदो हो कि मतिलबु ईअं कूड़ में पिया मुंहिंजी तारीफ़ कनि।
हाणे ईअं कान अथव। हाणे माण्हूअ खे भली ख़बर आहे कि मुंहिंजी जेका तारीफ़ थिए थी इहा कूड़ी आहे, इहा चमचागिरी आहे, इहा स्वार्थ सां हीउ मुंहिंजो धन बन ॾिसी करे पिया था कनि, त बि माण्हू ख़ुशि पियो थो थिए, कूड़ी तारीफ़ में बि ख़ुशि पियो थो थिए। त इंसान खे थी छा वियो आहे? दरअसल माण्हू में सुठनि माण्हुनि जो दर्शन करणु छॾे ॾिनो आहे, जेके तारीफ़ जे क़ाबिल आहिनि, लाइक़ु आहिनि, उन्हनि जो चरित्र ॿुधणु छॾे ॾिनो आहे, उन्हनि खे ॾिसणु छॾे ॾिनो आहे, उन्हनि जी तारीफ़ करणु छॾे ॾिनो आहे। हर कंहिंखे चिंता आहे मुंहिंजी तारीफ़ थिए, मां हाईलाइट थियां, मां नज़र अचां, उन में हू किरंदो वियो आहे, किरंदो वियो आहे। हाणे तव्हां थोरो दर्शन कयो, कथा में राजा जनक ऐं सुनैना ये पाण में मिली करे भरत जी तारीफ़ था कनि। त थोड़ी कल्पना कयो अगरि हुजेव विवेक त छा असांखे इन वक़्तु ही ॿई सुठा कोन था लॻनि? सुनैना ऐं राजा जनक, थोरो सोचे ॾिसो। सिर्फ़ु ईअं न सोचो कि मूंखे छा, मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो, तारीफ़ था कनि भरत जी त मेरे को क्या, इहा हली रही आहे धारणा, हुन जी थी न तारीफ़, मूंखे इन सां कहिड़ो फ़ाइदो। थोरो सोचो। राजा जनक ऐं सुनैना ॾाढा सुठा पिया था लॻनि, छो त सचे माण्हूअ जी सची तारीफ़ था कनि। या ईअं चऊं ॿियो, ही आहिनि ई सुठा, राजा जनक ऐं सुनैना ये सुठा आहिनि, इन करे सुठे माण्हूअ जी तारीफ़ कनि पिया था। तव्हां हिकु प्रयोग करे ॾिसो, कॾहिं कंहिं ॾींहुं निष्पक्षता सां कंहिं सचे माण्हूअ जी सची तारीफ़ करे ॾिसो, पंहिंजे पार्टनर सां, चाहे घोट सां, चाहे धीअ सां, या फ्रेंड सां, कंहिं सां बि निष्पक्ष, कपट सां न, छल कपट सां न, जंहिंमें तव्हांखे सच में नज़र अचे गुण, उन जी तारीफ़ करे ॾिसो, ओॾी महिल ई तव्हां सुठा थी वेंदा। ओॾी महिल ई तव्हांखे ख़बर न पवंदी, को टियों माण्हू ॾिसंदो न, उनखे तव्हां सुठा नज़र ईंदा। जीअं असांखे राजा जनक ऐं सुनैना सुठा था नज़र अचनि। भरत जो त ज़िक्र पोइ ॿुधंदासीं, हिते ई असांखे शिक्षा थी मिले कि केवल सचे माण्हूअ जी तारीफ़ करण जो फल छा आहे। सुनैना ऐं राजा जनक सुंदर था लॻनि असांखे, इहे ई सचा था लॻनि, सुठा था लॻनि, निष्पक्ष था लॻनि। माण्हू भुलिजी वियो आहे दिलि खोले तारीफ़ करणु कंहिंजी, छो त हर कंहिंखे पंहिंजी चिंता लॻी पई आहे, कूड़ी मिले, झूठी सही, पर मुंहिंजी थिए। माण्हू ॾिसजो ईंदड़ टाइम में एतिरो तारीफ़ जो बुखियो थी वेंदो, जो बदनाम थी करे बि हाईलाइट थिए न, त बि स्वीकार कंदो कि हल इन ई बहाने मां चर्चा में त आहियां, मूंखे माण्हू मुंहिंजो ज़िक्र त कनि था, कीअं बि ज़िक्र ई थियणु खपे। बसि एतिरो किरंदो वेंदो, छो त हेॾनि सालनि में ॾाढो किरियो आहे उहो माण्हू, पंहिंजी कूड़ी तारीफ़ पाइण जी चिंता में। गुण वधाए नथो, सदगुण वधाए नथो, जिन सां सदगुण वधनि अहिड़नि जो संग करे नथो, अहिड़नि जो ज़िक्र करे नथो। गुण ॾिसी करे बि मुंहं मां तारीफ़ नथी निकिरे। तारीफ़ किथे थी निकिरे, जिते ख़ुदि जो को कनेक्शन हुजे। जीअं चवंदव सत्संग में तो आनंद आ गया, आहा, अरे भाइयों किथां आयो, आहा हा, चवंदव क्योंकि मैं जाती हूँ ना, तो इसलिए वो अच्छा है। मतलब हुन एॾी भूमिका ठाही सुठे सुठो चवण जी, छाजे करे कि पोइ चई सघे मां उते वेंदी आहियां, बसि इन जो कमु थी वियो। हाणे हिन जी तारीफ़ कयोसि भाई कि तूं वेंदी आहीं महान ई ॾाढी, एॾे ऊचे सत्संग में वेंदी आहीं, चौथी लाइन में वेंदी आहीं भाई, तूं शाबस अथई, तोखे ॾाढी, तो ॾाढो वॾो कमु कयो। उन माईअ जो सॼो ॾींहुं सुठो गुज़रिजंदो, वो ख़ुशि एतिरे में ई।
मां निवेदन कयां, मायुनि जी कमज़ोरी आहे या तारीफ़ ॿुधी ख़ुशि थी वेंदियूं आहिनि, पर मां निवेदन कयां हिन में न फासो, कूड़ी तारीफ़ में न फासो, तव्हांजो नुक़सानु थी वेंदव। माण्हू जो शोषण पियो थो थिए, इहा तारीफ़ कराए ॾेई करे पंथ ई पिया था शोषण कनि। थोरी तारीफ़ करे सॼो ॾींहुं कमु कराए वठंदा आहिनि हुन खां, ऐं तारीफ़ कहिड़ी कूड़ी। तव्हां प्रयोग करे ॾिसो, पंहिंजी तारीफ़ ॿुधण जी चाहना साइड करे ॿिए जी तारीफ़ करणु शुरू कयो, ऐं थी सघेव न त हुन परमात्मा जी तारीफ़ कयो। ॿुधो, मन में ई सोचो कि उहो ईश्वर केॾो तारीफ़ जे लाइक़ु आहे। घोड़ा रिदम बोल। ही रंग बिरंगी गुलड़ा, रंगीन ही नजारा, बिना थंबे जे उभ ऐं उभजा सितारा। छा कोई भी पंथ संत जलेबी हेड़ो आसमान ठाहे सघे थो जेको बिना पिलरनि जे बीठो आहे? जेको सिस्टम पियो थो हले, सूर्योदय सूर्यास्त मौसम, कोई बि नथो करे सघे। जंहिं कयो आहे उनखे त असां भुलिजी वियासीं, बसि पंहिंजी चिंता। अरे तो छा कयो आहे जो तुंहिंजी तारीफ़ कयूं? इहो त सोचो, कॾहिं इच्छा थिएव न मुंहिंजी तारीफ़ थिए, मैं कैसी लग रही हूँ, त हिकु दफ़ो आईने में शक्ल ॾिसिजो, कैसी लग रही हूँ, पोइ सोचिजो मां तारीफ़ जे लाइक़ु आहियां, मां कुझु अहिड़ो महान योगदान ॾिनो आहे। हुनखे न आधार ठाहिजो कि मां गरबा में वयसि, डांडिया कई, मां ढिमका में वयसि, हाईलाइट थियसि, मां सेल्फियूं कढियूं, फेसबुक ते आयसि, मां फलाणे में कुकिंग कोर्स कॉम्पिटिशन में फस्ट आयसि। इनखे आधार न ठाहिजो, इनखे न चइजो मां योगदान ॾिनो आहे ॾाढो। त छा खे आधार ठाहियूं? पंहिंजा विनम्रता आदि सद्गुण कंहिंजे कमु आया या न, इहो ॾिसबो आहे। मिले परकशन। ही रंग बिरंगी गुलड़ा, महानता हिन में अथव कि तव्हां हुन परमात्मा जी घणा दफ़ा तारीफ़ कई अथव पंहिंजी लाइफ में। रंगीन ही नज़ारा, बिना थंबे जे उभ ऐं उभजा सितारा, सारा कया साईं जी संसार जहे बणायो, सारा कया साईं जी संसार जहे बणायो। ही रंग बिरंगी गुलड़ा, रंगीन ही नजारा, बिना थंबे जे उभ ऐं उभजा सितारा, सारा कया साईं जी संसार जहे बणायो, सारा कया कॾहिं मुंहिंजी तारीफ़ कई अथव? कॾहिं घर वञी चयो अथव ही बाजो ॾाढो सुठो वॼाईंदो आहे? कोन, उहो न निकिरंदव मुंहं मां। त बाक़ी तव्हांजी तारीफ़ कयूं, लभे कुझु न, ज़बरदस्ती चओ कि मेरी तारीफ़ करो। हाणे ॿुधो ऐं तारीफ़ कजो। हिननि ॿारनि जी तारीफ़ कई अथव कॾहिं? अरे जंहिंमें गुण आहे उन जी तारीफ़ तव्हां कंदा त तव्हां नंढा कोन थी वेंदा, बल्कि तव्हां गुणग्राही थी वेंदा ऐं तव्हां में उहो गुण अची सघे थो। असां में सभु कीअं आया आहिनि इहे गुण? सोचे ॿुधायो।
बाजे वॼाइण जो, ॻाइण जो, ॻाल्हाइण जो, हिते वेहण जो, इहो सभु कीअं आयो आहे? गुण ग्राही थियण जे करे ॿियनि खे ॾिठो आहे, इहो सभु ॿियनि में ॾिठो आहे ऐं ख़ुशि थिया आहियूं ऐं उन्हनि जी तारीफ़ कई आहे, तॾहिं उहो ग्रहण कयो आहे, तॾहिं असां में आयो आहे। एतिरो फार्मूलो माण्हू सम्झी वञे न त नकली चेष्टाऊं छॾे ॾे, कूड़ियूं नकली, सच में गुण ग्राही थी वञे। ट्रांसपोज केलं ताई। पाणीअ ते हले थी धरती, धरतीअ ते वहे जलधारा, पाणीअ ते हले थी धरती, किसमें था रहन साहवारा, किसमें था रहन साहवारा, के बिंदरा छोटा मोटा, के सनड़ा के मातारा, के सनड़ा के मातारा, के आहिन भूरा कारा, सारा कया साईं जी, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। कियां फिरंदी रहे थी धरती, कियां रोज थी रात खियाने, कियां फिरंदी रहे थी धरती, कियां सुबह थिए थो साॻियो, कियां मुंदन में सहज थी सहज थी माणे, कियां वञनो धायूं रातियूं ऐं सावण में बरसातियूं, अचे बहार फगुण में पखी लवन था लातियूं, सारा कया सारा कया साईं जी, सारा कया साईं जी। कॾहिं प्रयोग करे ॾिसो, चेक करे ॾिसो कि पंहिंजी तारीफ़ ॿुधण में आनंद आहे या परमात्मा जी तारीफ़ ॿुधण में आनंद आहे। कॾहिं ख़ुदि बि त ॾिसो, कोई माण्हू तव्हांजी ग़लती कढे, चए तूं बिंदरी आहीं, कोई या चएव मोटी आहीं, सांवरी आहीं, फीचर कोन अथई, हीअ कोन अथई, ओॾी महिल हिकु प्रयोग कयो, उनखे चयोसि तो जेको बि चयई सही चयई, पर इहो सभु अगरि तोखे सही नथो लॻे मुंहं में, मां मोटी आहियां, सनड़ी आहियां, बिंदरी आहियां, त हिकु कमु कर, इहो उन ठाहिण वारे खे चओ, उहो परमात्मा जेको आहे न, उन मूंखे अहिड़ो ठाहियो आहे, हाणे उनखे चईसि, हिकदमि तव्हांजो टेंशन लही करे हुन में हलियो वेंदो, ऐं हूअं छा थो थिए, अला मां मोटी आहियां, ॿुधायो, कोई बची करे बसि तव्हांजी चाबी भरे हलियो वियो, उनखे चयोसि भेण अदी मां मोटी आहियां, तूं सनी आहीं, पर इहो जेको बि ठाहिण वारो आहे हू आहे, त उनखे वञी चईसि
तव्हांजो लोड लही वेंदो ऐं हुन जे मथां चढ़ी वेंदो। संसार में छा पियो थो थिए, ईअं हिक ॿिए खे बसि कोई टेंशन पियो थो ॾे ऐं कोई कंहिंजी कूड़ी तारीफ़ पियो थो करे। परमात्मा खे विच में आणींदा न त हल्का थी वेंदा। के बिंदरा छोटा मोटा, के आहिनि पूरा सारा, के सनड़ा के मातारा, के आहिनि भूरा कारा। सारा कया साईं जी संसार जहे बणायो। साराह कया साईं जी संसार जहे बणायो। त सारा ॿिए जी करण में वधीक आनंद आहे पंहिंजी ॿुधण जे बजाए। हालांकि पंहिंजी तारीफ़ वणंदी त आहे, पर हिकु कमु कयूं, उहा सची त हुजे, कूड़ी तारीफ़ छो ॿुधणु पसंदि कयूं। उहा तारीफ़ जेका सची हुजे ऐं परमात्मा सां जुड़ियल हुजे, उहा तारीफ़ ॿुधी भली ख़ुशि थियूं। बाक़ी कूड़ी तारीफ़, सांसारिक तारीफ़, हिते असांखे शिक्षा इहा वठणी आहे कि राजा जनक ऐं सुनैना भारत जी तारीफ़ पिया था कनि। कोई फ़ाइदो कोन्हे, कोई स्वार्थ कान्हे, एकांत में वेठा आहिनि, कंहिंखे ॿुधाइण लाइ बि कोन पिया था कनि। इहो गुण असां खणूं, सुठनि माण्हुनि जी तारीफ़ करणु शुरू कयूं त फ़ाइदो ख़ुदि ॾिसंदा। तव्हां सुठा थी, असां सुठा थी वेंदासीं सुठनि जो ज़िक्र करण सां। ऐं कूड़नि जी कयव न त उन्हनि कूड़नि जी चमचागिरीअ में ई जीवन नष्ट थी वेंदव ऐं हासिल कुझु न। हिते राजा जनक सुनैना खे सावधान कंदे भरत जी कथा ॿुधाएसि थो। लंबी कथा आहे, मतिलबु एॾी लंबी न, विश्लेषण कजे त लंबी आहे। भरत जो ज़िक्र, भरत कथा भव बंध विमोचनी। कथा त काई बि, चाहे भरत जी, चाहे शिव जी, चाहे राम जी, चाहे देवीअ जी, चाहे कृष्ण जी, हर कथा भव बंध विमोचनी त थींदी आहे। हू थोरी थींदा आहिनि जलेबी सत्संग जेके डेरनि बेरनि में या बंदि कमरे में सत्संग थींदा आहिनि। इहे भव बंध विमोचन थोरे ई आहिनि। केवल भॻवान जी कथा ई भव बंध विमोचनी थींदी आहे। त ख़ुदि महसूसु करे ॾिसो। सुर्ग में, सुर्ग ॿुधो अथव न, सुर्ग में सभु कुझु आहे पर कथा कोन्हे। इहा ख़बर अथव? सुर्ग लाइ मरंदा आहिनि न हर कोई, सुर्ग लाइ। मां हिकु दफ़े प्रश्न पुछियो किथे पाठ ते कि 5 मूर्खनि सां गॾु सुर्ग में वञणु पसंदि कंदा या 5 सियाणनि सां गॾु नरक में वञणु पसंदि कंदा। त हिकु सिंधियाणी ॿुढी माई चयईं, भली चरिया हुजनि सुर्ग त मिलंदो, इन्हनि चरियनि सां सुर्ग बि सुठो। ॿुधायो सिंधियुनि जो चुनाव, तव्हांजो बि इहो ई चुनाव आहे छा कि सुर्ग मिलणु खपे? भली चरिया, अरे इहे चरिया जेके आहिनि न मूर्ख, इहे सुर्ग खे बि नरक ठाहे छॾींदव। सावधान रहिजो, सावधान सुन सुमुखी सुलोचनी सयानी। ऐं सियाणा त नरक खे बि सुर्ग ठाहे छॾींदा। सुर्ग जी चाहना न, कथा जी चाहना हुजे, छो त सुर्ग में कथा कान्हे, सुर्ग में कथा कान्हे। ऐं जिते कथा आहे न उते सुर्ग आहे। कथा में सुर्ग आहे, सुर्ग में कथा कान्हे। ॾाढी अनमोल थींदी आहे कथा, भॻवान जी कथा। देवताउनि खे दुर्लभ आहे, देवताऊं सुर्ग में रहंदा आहिनि पर उन्हनि खे कथा उते कान्हे। तव्हां थोरी बि अगरि सावधान थी करे कथा में विहो न,
त तव्हांखे महसूसु थींदो कि असां सुर्ग में ई वेठा आहियूं। सुर्ग हुनखे न चइजो ॿाहिरों कुझु सुख अचे, ॿाहिरीं शइ न, भीतर मां जेको आनंद प्रगट थिए इन खे सुर्ग चइबो आहे। भाग्यशाली आहियूं असां सभु। मां ई महसूसु कंदो आहियां, तव्हां बि काश सॼो सिंधी समाज महसूसु करे कि असांजो जनमु हिकु त भारत देश में, तव्हांखे ख़बर आहे भारत देश में जनमु वठणु, हिते रहणु केॾी भाग्य जी ॻाल्हि आहे। हिकु हुतां आई आहे माई इज़राइल मां, इज़राइल वई गायिका हुई, उहा आई आहे वापसि पंहिंजे भारत देश में, उते प्रोग्राम करणु वई हुई, 2 टे बम फाटसि, पतो पइजी वियुसि। आई चई मां भॻवान खे धन्यवाद, मुस्लमान हुआ, मां ख़ुदा खे धन्यवाद थी ॾियां, मां भारत में रहंदी आहियां, हिते एॾी शांती आहे। उनजो चवणु, हे जेके उचकंदा आहिनि न कि मां फॉरेन वञा, भारत में कुझु कोन्हे, उन्हनि खे वञण खां पोइ अनुभव थींदा आहिनि कि भारत में छा आहे। हे असां इन भारत देश में पंहिंजे संतनि ऐं सुठनि शासकनि जे ओट में वेठा आहियूं न, ख़ुशि आहियूं। पाकिस्तान में बि हुजो आहे न, ही भुलिजी वेंदा पंहिंजी तारीफ़ जी चिंता। ही जेको शौक़ु आहे न, हिते माण्हुनि खे पंहिंजी सारा एटीट्यूड, पाकिस्तान जी मायूं कोन कंदियूं अथव इहे हरकतूं, हू भय जे साए में जीअंदियूं आहिनि। उतां जी मायूं कोन आहिनि ईअं, या पुरुष के अहिड़ियूं इहे टुचियूं हरकतियूं कनि हाईलाइट थियण लाइ, उते हर को निवड़त में जीअंदो आहे। हिते आज़ादीअ जो असां दुरुपयोग केॾो पिया था कयूं, ऐं पोइ बि ख़ुशि कोन्हे माण्हू। आज़ादी वरी दुरुपयोग वरी ख़ुशि बि कान्हे, छो त हू कथा खां परे आहे। भाग्यशाली सम्झो असां भारत देश में आहियूं, ऐं उन में बि असां सिंधी आहियूं, ऐं सिंधी थी करे सिंधीअ में कथा पिया था ॿुधूं भॻवान जी, कॾहिं देवी भागवत कथा, कॾहिं भागवत कथा, त बि शुक्र कान्हे माण्हूअ खे। सुर्ग हिते आहे, ही सुर्ग इहो ई आहे, ॿियो बाक़ी कहिड़ो सुर्ग। माण्हू दान पुञ कंदा आहिनि, भई सुर्ग में कमु ईंदो। हिकु सिंधी भाई मरी करे पहुतो धर्मराज वटि, धर्मराज चई सा अचो साईं, काका अचो सेठ साहिबु अचो। सिंधीअ सोची, मां त सोचियो ई कोन हो कि मरंदुमि त हीउ सभु ॾिसणो पवंदो। त उते चएसि तो ॿुधो, मां बि दान पुञ कयो आहे धरतीअ ते, मूंखे सुर्ग मिलणु खपे उन जे बदिरां। धर्मराज चई हा तव्हांजो खातो, बही खातो कढूं था, घणो दान कयो अथव। त ॾिठनि हिन जेको बि कयो आहे न, हाईलाइट थियण लाइ कयो आहे, या टैक्स बचाइण लाइ कयो आहे, कारे धन खे अछो करण लाइ हिन ॾिनो आहे। त धर्मराज चई हिन जो त कुझु कोन मिलंदव तव्हांखे, हीअ त छॾियो। अहिड़ो कुझु दान जेको तव्हां निस्वार्थ भाव सां कयो हुजे, यादि अचेव थो हाणे जी फाथो काखो मेठाराम चई अरे यार हाणे छा, चई हा मूंखे यादि अची वियो। चई हिकु दफ़ो मां 50 रुपया ॾिना हुआ हिकु ग़रीब माईअ खे, कंहिंखे ॾिसण में बि कोन आयो हो, आई हुई, मां हुनखे 50 रुपया ॾिना हुआ। अच्छा, ऐं ॿियो चई हिकु भिखारीअ खे 10 रुपया ॾिना हुआ। हलो, धर्मराज चई ठीकु आहे, तव्हां इहे निस्वार्थ भाव सां कयो अथव, सुर्ग ॾियूं तव्हांखे इन जो? चई हा ॾियो मूंखे सुर्ग। धर्मराज चई लाइक़ु त कोन्हे, त हुनखे चयईंसि तव्हां थोरो बीहो, असां फ़ैसिलो कयूं कि इन जेको तव्हां दान कयो अथव इन जो तव्हांखे छा फल मिलणु खपे, घणी देर जो सुर्ग, कहिड़े टाइप जो सुर्ग, छा मिलणु खपे। त उहो सिंधी काको मेठाराम चए थो जल्दी फ़ैसिलो कयो, मां हिते वेठो आहियां, जल्दी कयो, इट्स नॉट फेयर, ग़लति ॻाल्हि आहे इहा, जल्दी निर्णय वठो। दादागिरी 60 रुपए में सुर्ग। धर्मराज विष्णु भॻवान खां पुछो छा करणु खपे, आयो आहे सिंधी काको।
विष्णु अची अलाए मूंखे सम्झ में नथो अचे, शिव खां पुछो। शिव वटि विया। शिव भॻवानु भोलो भंडारी पंहिंजे मस्तीअ में वेठो आहे, मस्तानो थी करे। उनखे चइनि साईं हिकिड़ो सिंधी आयो आहे, उनखे चए थो मुंहिंजो हिसाबु कयो, मूंखे ॾियो, मां दान कयो आहे। त शिव चयईंसि घणा अथसि, घणा ॾिना अथई? हुननि चयो साईं 60 रुपया। शिव चई वठो ॾियोसि 60 रुपया। चयोसि वठि पंहिंजा 60 रुपया, निकिर हितां वञ नरक में। दुकान खोलींदो। ये सिंधी बसि इहो ई कमु कंदा। माफ़ु कजो, सिंधी फेसबुक ते ॾिसो न, कंहिंजो फ़ोटू खणी करे उनजी मुंडी हटाए करे पंहिंजी लॻाए छॾींदव, बसि इन में ख़ुशि। हाणे विराट स्वरूप श्री कृष्ण भॻवान जो, उनजी मुंडी हटाए झूलेलाल जी, वरी उन में ख़ुशि। त ईअं उन्हनि हिकु फ़ोटू ठाहे छॾियो कि भई चंद्रयान 3 वियो चंड ते, त उते हिकिड़ो सिंधी काको पकोड़ा पियो तरे, सिंधी इन में ख़ुशि। अरे मां छा थो चाहियां कि सिंधी मजबूत थिए, पुरुषार्थी थिए, सचो थिए, ही कूड़ी तारीफ़ुनि में न फासे। पर ही वणनि ई नथियूं माण्हुनि खे असांजी व्यास गद्दीअ जूं ॻाल्हियूं, छो त हिन में धैर्य खपे, हिन में गुण ग्राही थियणो पवंदो, हिन में सचे जी सची तारीफ़ करणी पवंदी, लंबो टाइम आहे हिन में। त पोइ इहे पकोड़ा ई वेही तरनि, इन जी लाइक़ु आहिनि फेसबुक ते पकोड़ा तरनि। मां इन समाज जो आहियां, इन करे चई सघां थो, ॿिए समाज जे लाइ थोरी चवंदुमि। त सुर्ग हिते अथव, रूह से महसूस करो, कोई नाम न दो, हमने देखी है। की महकती खुशबू। अगर थोड़ो सावधान थी करे तव्हां श्रोता थी कथा ॿुधो न, त सुर्ग हिते ई अथव। त हिते कथा खे रखूं था, समय थियो आहे, ऐं सुभाणे वरी नई कथा सां शुरू था थियूं। देवी भागवत महापुराण नवरात्रा शुरू था थियनि, देवी भागवत कथा बि ॿुधी ॾिसो सुभाणे। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।